ढाबे जी मिल एरिया जी निजी फैक्ट्रियुनि में मकामी परिवर्तन के रोजगार न मिलण ख़िलाफ़ जसकम क़ौमी अवामी तहरीक सिंध तरक्की पसंद पार्टी जे अॻवाननि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एहतजाज रिकॉर्ड करायो। इन मौक़े ते जसकम अॻवान निज़ाम जो खे सिंध तरक्की पसंद पार्टी अॻवान उमर नाहियो पुरोहित अॻवान मुख़्तियार लाशारी ख़िताब कंदे चयो त अमरेली निजी स्टील मिल में लगभग 1500 पुरोहित कम कनि था, जंहिंमें मैनेजर खां वठी सिक्योरिटी इंचार्ज समेत 70 सैकड़ो ॿाहिरियां माण्हू भर्ती थियल आहिनि, जेके हर रोज़ मकामी पुरोहितनि सां माटेली माहवार सलूक करे निजी जेल जियां कम वठनि था। हुन चयो त जेकॾहिं को बि पुरोहित जायज़ मुतालबनि लाइ एहतजाज करे थो त उनखे हिसाए चुप कराए या बेरोज़गार कयो थो वञे। हुननि सनअत वारे वज़ीर खां मुतालबो कयो त फौरी तौर ते निजी फैक्ट्री जे तअस्सुब परस्त इंतज़ाम ख़िलाफ़ कार्रवाई करे मकामी पुरोहितनि खे रोज़गार ॾियारियो वञे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। दाबेजी में जेकी मिल्स एरिया आहिनि, ख़ासि तौर ते जेकी अमरेली स्टील मिल आहे, हिन मक़ामी माण्हुनि सां वॾो नाइंसाफ़ी करे रही आहे, जो को हिकु माण्हू मक़ामी माण्हू कोन्हनि। अटे में लूणु बराबरि माण्हू सिंधी हिते रखिया विया आहिनि, सभु ॿाहिरियां माण्हू अॻवानी पठान खे घुराए हिते भर्ती कयो पियो वञे। असां वस वारनि खे चऊं था, आला अख़्तियारनि खे चऊं था त हिन जो नोटिस वरितो वञे। हिते मक़ामी माण्हुनि जो हक़ आहे, जेकॾहिं हिन मिल इंतिज़ामिया पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो त असां जुमे जे ॾींहुं ढाबे जी प्रेस क्लब जे अॻियां हज़ारे माण्हू गॾु करे हिन जे ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कंदासीं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।